नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे संधड़ी में ख़बर ॾींदा हलूं त एइक्शन कमेटी ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जे सॾ ते सवे माण्हुनि पारां बरसाती पाणी जे तबाह कारनि खां बचाव लाइ सिम नाले जो मुतालबे लाइ तगूसर खां सिंधड़ी प्रेस क्लब ताईं पैदल रैली कढी वई, जंहिंमें जमियत उलमा इस्लाम, सिंध यूनाइटेड पार्टी, तरक़ी पसंद पार्टी, पीपल्स पार्टी, फंक्शनल लीग, हेल्पिंग हैंड्स, सिंधी अदबी संगत खां अलावा मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे सवे कारकुननि शहरनि वॾे अंग में शिरकत कई है। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खयल हुआ, जंहिं ते सिम नालो ॾिनो वञे जा नारा लिखियल हुआ। इन मौके ते मुज़ाहिरे जी अॻुवाणी कंदड़ मंज़ूर मेमन, लाला अज़हर पठान, जयराम दास ॿिन जी अॻुवाणी में अॻुवाण पैदल मार्च खे ख़िताब कंदे चयो त ताज़ी बरसातनि जेका तबाही आणी है, इन जो वॾो सबबु सिंधड़ी तालुके जे खाॿे पासे सिम नाले जो न हुजण, सिम नालो न हुजण जे करे जेका तबाही आई है, उन सबबु केतिरा ई माण्हुनि जा घर फसल तबाह थी आहिनि, केतिरा ई माण्हू बेघर बणिजी विया आहिनि। इन्हनि मुतालबो कंदे चयो त सिंधड़ी खां खाॿे पासे सिम नालो ॾिनो वञे, जीअं आइंदा बरसात जी तबाही कारन खां बची सघिजे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।